नाज़रीन हेडलाइंस अवां ॾिठियूं हिते ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा आहियूं। लाड़काणे खां लाड़काणे में रोड हादसे सबबि पीरसन फोत थी वियो आहे, जॾहिं त 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ख़बर जे हवाले सां वाक़िया अपडेट कंदा आहियूं त बाईपास भरिसां तेज़ रफ़्तार कार जो मोटरसाइकिल सां टकर थी पियो आहे, जंहिं जे नतीजे में मोटरसाइकिल सवार 55 वरे जो पीरसन हुसैन बबर सनस घरवारी कुलसूम ऐं 3 सालनि जो पुटु सद्दाम बबर सख़्त ज़ख़्मी थी पिया। पुलिस ज़ख़्मियुनि खे चांडका अस्पताल खणाए मुंतक़िल करे छॾियो आहे, जिते पीरसन हुसैन बबर ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर के हवाले से वाक़िया अपडेट कंदा रहूं त हादसे जो शिकार गोठ लाल बख्श बबर का इलाज लाइ दादू वञी रहा हुआ। पुलिस ड्राइवर के गिरफ्तार करे कार तहवील में वठी छॾी आहे। खबर के हवाले से वाक़िया अपडेट कंदा रहूं लाड़काणे खां लाड़काणे जे रोड हादसे में लाड़काणे में रोड हादसो पेश आयो आहे। पीरसन फोत थी वियो आहे, जॾहिं त 2 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। बाईपास भरिसां तेज़ रफ़्तार कार जो मोटरसाइकिल सां टकर थी पियो, जंहिं जे नतीजे में मोटरसाइकिल सवार 55 वरे जो पीरसन हुसैन सनस घरवारी कुलसूम ऐं 3 सालनि जो पुटु सख़्त ज़ख़्मी थी पिया। पुलिस ज़ख़्मियुनि खे चांडका अस्पताल खणाए आई, जिते पीरसन हुसैन बबर ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो। खबर के हवाले से वाक़िया अपडेट कंदा रहूं त हादसे जो शिकार गोठ लाल बख्श बबर का इलाज लाइ दादू वञी रहा हुआ त हादसो पेश आयो। पुलिस ड्राइवर के गिरफ्तार करे कार पंहिंजी तहवील में वठी छॾी आहे। खबर के हवाले से वाक़िया अपडेट कंदा रहूं लाड़काणे में रोड हादसे सबबि पीरसन फोत थी वियो आहे, जॾहिं त 2 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। बाईपास भरिसां तेज़ रफ़्तार कार जो मोटरसाइकिल सां टकर थी पियो, जंहिं जे नतीजे में मोटरसाइकिल सवार 55 वरे जो पीरसन हुसैन बबर सनस घरवारी कुलसूम ऐं 3 सालनि जो पुटु सद्दाम बबर सख़्त ज़ख़्मी थी पिया। पुलिस ज़ख़्मियुनि खे चांडका अस्पताल खणाए आई, जिते पीरसन हुसैन ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो आहे। हादसे जो शिकार गोठ लाल बख्श बबर का इलाज लाइ दादू वञी रहा हुआ। पुलिस ड्राइवर के गिरफ्तार करे कार पंहिंजी तहवील में वठी छॾी आहे। खबर के हवाले से वाक़िया अपडेट कंदा रहूं पुलिस ड्राइवर के गिरफ्तार करे कार तहवील में वठी छॾी आहे। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा रहूं लाड़काणे खां लाड़काणे में रोड हादसो पेश आयो आहे। रोड हादसे सबबि पीरसन फोत थी वियो आहे, जॾहिं त 2 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। बाईपास भरिसां तेज़ रफ़्तार कार जो मोटरसाइकिल सां टकर थी पियो, जंहिं जे नतीजे में मोटरसाइकिल सवार 55 वरे जो पीरसन हुसैन बबर सनस घरवारी कुलसूम ऐं 3 सालनि जो पुटु सद्दाम बबर सख़्त ज़ख़्मी थी पिया। पुलिस ज़ख़्मियुनि खे चांडका अस्पताल खणाए आई, जिते पीरसन हुसैन बबर ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो आहे। खबर के हवाले से वाक़िया अपडेट कंदा रहूं लाड़काणे में रोड हादसे सबबि पीरसन फौत थी वियो आहे, जॾहिं त 2 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। बाईपास भरिसां तेज़ रफ़्तार कार जो मोटरसाइकिल सां टकर थी पियो, जंहिं जे नतीजे में 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जंहिं में 1 ॼणो ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो आहे। खबर के हवाले से वाक़िया अपडेट कंदा रहूं लाड़काणे में रोड हादसे सबबि पीरसन फौत थी वियो, जॾहिं त 2 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। बाईपास भरिसां तेज़ रफ़्तार कार जो मोटरसाइकिल सां टकर थी पियो, जंहिं जे नतीजे में मोटरसाइकिल सवार 55 वरे जो पीरसन हुसैन बबर सनस घरवारी ऐं 3 सालनि जो पुटु सद्दाम बबर सख़्त ज़ख़्मी थी पिया। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी लाड़काणे जो रिपोर्टर अब्दुल कादिर गोपांग असां सां लाइन ते मौजूद है। जी अब्दुल कादिर अपडेट कजो, वधिक छा तफ़सील आहिनि? जी दादू भरिसां बी सेक्शन थाड़ी जी अध बाईपास भरिसां फरहान होटल वटि तेज़ रफ़्तार कार जो मोटरसाइकिल सां टकर थी पियो, जिन नतीजे में मोटरसाइकिल सवार 55 सालनि जो पीरसन हुसैन बबर संदसि घरवारी
मासूम ऐं 3 सालनि जो पुटु सदाम बबर सख़्त ज़ख़्मी थी पिया। इतला ते पुलिस पहुची कार्रवाई कार तहवील में वठी ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। बाद में वारसनि ज़ख़्मियुनि खे लाड़काणे जी टांका अस्पताल हाथनि वारे शोबे में आंदो, जिते ज़ख़्मियुनि जा सूरन असांजे पीर सन हुसैन बबर फोत थी वियो ऐं ज़ख़्मियुनि खे कंहिं तिबी इमदाद ॾिनी वई। उन मौक़े ते फोती पीसनि जे वारसनि ॿुधायो त हुसैन बबर पंहिंजे घोट लाल बख्श बबर खां दादू शहर दवा लाइ वञी रहिया हुआ त दादू भरिसां हादसो पेश आयो आहे। होॾां लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कई। जी अब्दुल कादिर अपडेट करण लाइ अव्हां जी वॾी महिरबानी।